इंसिडेंट थियो आहे जेको SP साहब लाड़काणे मां दादू हिकिड़ो फ़ैसिलो हुयो मूंखे हिकिड़ी वीडियो मोकिलियईं चई साईं हीअ तूं गाॾी ॾिस इहा ॾिस त छा आहे ऐं तूं महिरबानी करे पोइ मूंखे इहा शइ जो ॿुधाए। साहब मां सां ॻाल्हायो, मां चयोमांसि साईं बिल्कुलु मां ॾिसां थो, दादू आहियां मां, जीअं लाड़काणे पुॼां थो मां सिधो तव्हां वटि ऑफिस अचां थो। मां दादू खां निकितुसि, फ़ैसिला हुया उतां निकितुसि, मां सिधो SP ऑफिस वियुसि। विच में मां उहा वीडियो ॾिठी, मां हाल अहिवाल वरितो त छा आहे, उहो हाल अहिवाल मां वठी सिधो SP साहब जी ऑफिस वियुसि। SP साहब खे चयुमि त साईं गाॾियूं 100 कारियूं घुमनि थियूं, जे सुभाणे का ग़लति ॻाल्हि कयां, न गाॾी ते नंबर प्लेट आहे न का ॻाल्हि आहे, मां तव्हां सां डिनाए कयां पर ग़लति आहे, गाॾी असांजी आहे, गाॾी असांजी आहे, बिल्कुलु मां इहा ज़िमेवारी सां चवां थो। चई साईं गाॾी जेका आहे सो जेके असांजा सिंध जा हाणे हुक्मरान आहिनि उन्हनि जे दर जी गुस्ताखी थी आहे, उन्हनि जे दर खां टपी करे गाॾी मूं फायरिंग थी आहे ऐं तुंहिंजो पुटु आहे। मां चयुमि साईं मुंहिंजो पुटु आहे, मां ज़िमेवार आहियां, मुंहिंजी गाॾी आहे, मां ज़िमेवार आहियां, जे ॿियो कोई बि आहे त मुंहिंजी गाॾी जे करे मां ई ज़िमेवार आहियां। तव्हां बिल्कुलु जेका बि शइ आहे तव्हां गाॾी जी एडमिशन आहे, असांजी गाॾी आहे, बिल्कुलु तव्हां जेका बि शइ इन ते ॾिसो, तव्हां जेके तव्हां वटि हुक्मरान आहिनि उहे तव्हां सां ॻाल्हाइनि था, उन्हनि खे ॿुधायो त भाउ गाॾी उहो मञे थो। मां रस्तो चयोमांसि, मां चयुमि साईं किथे बि असां जंहिं समाज में रहूं था त कानून बि पंहिंजी जाइ आहे, पर असां समाज में हिक ॿिए खे जेको आहे सो वर्दियूं कंदा आहियूं। मां चयोमांसि साईं मां तोसां इन ॻाल्हि ते ॿधल आहे, जे कानून कनि था त हीअ गाॾी आहे, हे मुंहिंजो पुटु आहे, मां ॿई तोखे ॾियां। जेका रस्तो कनि था त 3 अमीरनि जा मां नाला ॾिनामांसि, मां चयुमि जाते बि अचनि मां हाज़ुर आहियां, मां पंहिंजी हर शइ जी तव्हांखे वज़ाहत ॾियां, जेका शइ थी आहे जे इंटेंशनली आहे त तव्हां उहा शइ ॾिसो, जेका अनइंटेंशन आहे त तव्हां उहा ॾिसो। मां चयुमि इहा मां ज़िमेवारी सां चवां थो त अहिड़ी का बि मक़सदु कोन्हे को। पोइ साहब चयो त बाबा सुभाणे असां तोखे ॾींदासीं हवाल जेका शइ थी। ॿियो ॾींहुं ख़ैर जो थियो, साहब ॻाल्हायो, साहब इहा ॻाल्हि कई SP साहब त बाबा हो चवनि था त असां का बि जेको आहे सो भाइरी या ॿी शइ, मां चयुमि साईं भाइरी मुंहिंजी अथनि ई कोन, बाक़ी मुंहिंजो कमु आहे, मां पाण ज़मानेदार आहियां, मां सॼो ॾींहुं पाण फ़ैसिला कंदड़ आहियां, मां पंहिंजे भाइरनि ऐं पंहिंजे राज भाग वारो आहियां, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां उन शइ जी सफ़ाई करायां। मां चयुमि साईं जे उन सफ़ाई जे लाइ जाते चवनि था मां हलंदुसि। चई साईं हो चवनि था असां सफ़ाई न वठंदासीं, असांखे कानून खपे। मां साईं मां हाज़ुर आहियां, मां कानून ॾियां। चई वरी बि तव्हां सोचो। मां साईं मां जेका तव्हां ॻाल्हि रखो, हिन महिल कंप्लेनेंट धुर हू आहे जेका उहा ॻाल्हि करे थी, मां उन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। शाम थी, सॼो ॾींहुं साहब ॻाल्हाईंदो रहियो, राति जो 12 बजे फ़ोन कयईं, चईं बाबा इहा गाॾी ॾे। मां चयुमि साईं हाज़ुर गाॾी एक्सीडेंट थी आहे, मैकेनिक वटि बीठी आहे, बंदि आहिनि पंहिंजो जेका बि असांजी गैरेजिस आहिनि, राति जा 12 थिया आहिनि। साहब चयो न बा कीअं बि करे गाॾी मूंखे ॾे। मां उन महिल ई गाॾी जेका बीठी हुई मैकेनिक वटि उतां पंहिंजी गाॾी ते टो कराए उहा गाॾी जाते चई मां SP साहब खे पुॼाए ॾिनी। उहा शइ पंहिंजो उते पुॻी। उन खां पोइ वरी साहब ॻाल्हि कई त बाबा माण्हू, मां साईं हाणे माण्हू त मां वटि ॿियो ई कोई कोन्हे को, मुंहिंजो पुटु आहे वलीद ख़ान हाज़ुर, मां उहो ॼां थो। वरी मां वलीद साईं खे चयुमि बाबा तूं वञ SP साहब जी ऑफिस, पोइ जेका ॻाल्हि थिए उन शइ खे असां निभाईंदासीं। पर रस्ते में वरी जेका दोस्त हुया उन्हनि हुनखे मोटायो, चई न भाउ अहिड़ी ॻाल्हि न आहे, सुभाणे हिन शइ खे ॾिसंदा। वरी ॿियो ॾींहुं थियो त बि इहा ई ॻाल्हि त बाबा माण्हू ॾे। मां चयुमि साईं मां पंहिंजो पुटु ॾियां, गाॾी ॾियां, बाक़ी ॿिया माण्हू को आहे बि त उन जी मां सफ़ाई करायां। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि त मां इहो ई अर्ज़ु रखांव थो त माण्हू बि तव्हांजी पुलिस आहे,
जेका बि शइ आहे पोइ हली हुननि छा बि आइडेंटिफाई कयो छा कयो पोइ जेको असां नाड़ो हुयो असांजो अहद मक्सी उहो पुलिस जे प्रेशर ते हुन जा वञी घर में विया उते हुनजे वालिद पीरसन रिटायर्ड ऑफिसर आहे उनखे ॿधऊं उहो नौजवान पंहिंजे पीउ जे करे वञी पेश थियो 2-3 ॾींहंनि खां उहो पेश थियल माण्हू हिन महिल ताईं गुम आहे उनजी का ख़बर न आहे त उहो छा आहे। हाणे मां सम्झां थो त कंहिं दहशतगर्द सां जेको को दहशतगर्द हुजे जंहिं मुल्क टोड़ण जी साज़िश कई हुजे का वरी दहशतगर्दी कई हुजे उन सां बि इहा ट्रीटमेंट न आहे जेका उन नौजवान सां हिन महिल लाड़काणे जी पुलिस ट्रीटमेंट करे थी। तंहिं हूंदे बि असां जेका शइ थी FIR थी हर शइ थी हाणे बि मां इहो ई अर्ज़ु रखां थो त मां SP साहब खे इहो ई अर्ज़ु रखियमि त बाबा कानून आहे त कानूनी रस्तो वठो। मां हाणे बि कानूनी रस्ते सां जेका कई अथऊं बाक़ी SP साहब कानून छॾे ज़ाती कमदारी कंदो त माज़रत सां पोइ असां बि उनखे SP न मञींदासीं। इहो लाड़काणे जे माण्हू कोई बि लानत न असांजो को कमु न आहे कंहिं लानत विझूं या काजी कयूं पर असां कानूनी ॻाल्हि में था कयूं। SP साहब जेका बि आहे कानूनी घुर्ज में बिल्कुलु असां हर महिल कानून बाइंडिंग सिटीज़न आहियूं कॾहिं बि असांजे तरफ़ों का बि शइ न थी आहे पर कानून खां हटी करे जंहिं नमूने हुन 3-4 ॾींहंनि खां जेको आहे सो एटीट्यूड साहब करे थो त उन जी लाइ माज़रत सां हाणे मां सम्झां थो त इहा शइ बर्दाश्त खां हाणे जेका आहे सो वधंदी वञे थी। हाणे बि मां लाड़काणे जे अवाम खे पंहिंजे सिंध जे अवाम खे न सॼे ख़िते जे अवाम खे इहो मैसेज ॾियां थो त इहा जेका हिन महिल हुक्मरान आहिनि उहे मां सम्झां थो त असां सिंध जे अवाम खे सिंध जो जेको माण्हू आहे उनखे माण्हू सम्झण लाइ तयारु न आहे। हाणे इहा तव्हां नौजवाननि जे मथां आहिनि तव्हां नौजवान सॼी तारीख़ में ॾिसो त जॾहिं बि नौजवान पंहिंजी ॻाल्हि ते उथियो आहे उन इनकलाब आणियो आहे। अॼु तव्हांजे मां इहो ई बाक़ी मां इहो अर्ज़ु रखां थो त हाणे रुॻो असांजे इहा ई ॻाल्हि कयूं त बाबा हे असां फेसबुक ते इनकलाब आणियोसीं इहा शइ न आहे। हाणे बि असांखे पंहिंजे हक़ जे लाइ हीअ जेका तव्हांखे सोशल मीडिया हीअ जेका तव्हांखे फ़ोन आहे इहा मां सम्झां थो अॼु वॾे में वॾो तव्हांजो टोल आहे का बि ज़्यादती थिए थी तव्हां इहा फ़ोन करे उहा ज़्यादती ॾिसी था सघो ॾेखारे था सघो। दुनिया हिकु क्लिक ते अॼु तव्हां हिते वीडियो कढी हीअ वीडियो अमेरिका बि हलंदी हूंदी हीअ वीडियो यूरोप बि हलंदी हूंदी हीअ वीडियो सऊदी अरब बि हलंदी हूंदी दुबई बि हलंदी हूंदी सॼे दुनिया जे कुझ न कुझ में हलंदी हूंदी। हाणे मां इहो ई अर्ज़ु रखां थो त असां पुरअमन आहियूं अॻ में बि पुरअमन हुयासीं हींअर बि पुरअमन आहियूं। पुलिस अॻ में बि पार्टी थी हिते नुक़सान कराया आहिनि वरी बि जे सियासी कमदारी थी का नुक़सान कराइण जी सोच आहे त मां उहो ई अर्ज़ु रखां थो त महिरबानी कयो पाण खे इन शइ खां पासो रखो। पुलिस पाण खे ज़ाती कमदारी खां पासो रखे असांजा साईं आहिनि असां लॉ अबाइडिंग आहियूं सॼी ज़िंदगी असां पुलिस जा मददगार रहिया आहियूं। हर ॻाल्हि में असां हमेशह पुलिस जे कानून जी रिट में ॿियनि में असांजी सॼी ज़िंदगी पुलिस सां कोऑपरेशन में गुज़री आहे। हाणे बि असां उमेदु कंदासीं त पुलिस जेका आहे उहा ज़ाती वांगार न वहे। SP साहब मुंहिंजो साईं आहे नाड़ो भाउ आहे नौजवान आहे उनखे बि इहो अर्ज़ु रखां थो त बाबा साईं नौकिरी थी वेंदी भला लाड़काणे खां निकिरंदे वरी बि कंहिं ॿिए ज़िले में या खणी CPO में बि SP सॾाईंदे हीअं महिरबानी कर पाण खे इहो दाग़ न लाहे त काथे मां कमदार थी रहियोसि। मुंहिंजो नाड़ो भाउ आहे नौजवान आहे सॼी ज़िंदगी नौकिरी पई अथसि सॼी ज़िंदगी हिननि फिरौन ऐं कारून बि सॼी ज़िंदगी ठीको न कयूं यज़ीद बि न कयूं हे हुक्मरान बि भला हिते ख़िते में ॾिसो त जेका मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि जेके असांजा डिक्टेटर हुया को 20 साल रहियो 30 साल रहियो हाणे आख़िरी बशारुल असद बि 52 साल खां पोइ नेठि हुन डिक्टेटर जो बि ख़ात्मो थियो। हाणे हे बि डिक्टेटर तौर ते पाण खे
सम्झनि था सिंध जा हुक्मरान। मां इहो ई अर्ज़ु रखां थो पंहिंजे नौजवान खे, पंहिंजे भाइरनि खे, त जेका बि हिन महिल सूरत हाल आहे या सोशल मीडिया आहे, तव्हां गवाह रहो, असां पुरअमन आहियूं। तव्हां गवाह रहो त असां वरी बि पुरअमन मामलनि खे हल करण जी सोच रखूं था। पर उन खे जे पुरतशद्दद कंदव त पुलिस पंहिंजी पार्टी न थिए। बाक़ी कंहिंखे का शइ करणी आहे त बाबा हीणा आहियूं, जहिड़ा बि आहियूं, पंहिंजे घर आहियूं, न कंहिंसां ज़्यादती कंदासीं, न कंहिंजी बर्दाश्त कंदासीं। तव्हां नौजवाननि जी, ॿारनि जी, सभिनी जी महिरबानी।